जो सुभान अल्लाह उठ काहे आयो छो या रसूल अल्लाह चवनि था उठ चरियो थियो आ उठ छितो थियो आ उन जो पेर भी बधल आ उन जो मुंह भी बधल मुंहिंजा हबीब करीम बाहर विया सहाबा बीठान खोड़ सारा ॿिया माण्हू बीठान हज़रत हबीब करीम विया उठ जो गुॾो बधल उठ जो मुंहुं ॿधो पियो आहे मुंहिंजा हुज़ूर फरमाइनि था हिन जो मुंहुं खोलियो या रसूल अल्लाह छितो थी पियो आहे माण्हुनि खे ॾाढे थो माण्हुनि खे तकलीफ़ ॾिए थो माण्हू ज़ख़्मी कया अथई ईअं न थिए कि अव्हां खे बि तकलीफ़ ॾिए मुंहिंजा हबीब करीम फरमाइनि था हिन जो मुंहुं खोलियो ई मूंखे सुञाणे थो सहाबन मुंहुं खोलियो सहाबन मुंहुं खोलियो गोॾो खोलियाऊं उठो थियो उछल लॻे हुयो विख वधाई अॻियां ॿई गोॾा भॻई पंहिंजे मुंहुं खे वधाए मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे क़दमनि मुबारकनि ते रखे चओ सुभान अल्लाह हुजूर जे क़दमनि मुबारकनि जे चुम्मी वरताई हुजूर जे क़दमनि मुबारकनि जे चुम्मी ॾेई करे उन खां बाद में पंहिंजे चप्पल खे हज़रत हबीबन करीमनि जे कननि जे वेझो आंदाई हुजूर जे कन में कुझु चयाई हुजूर जा ग़ुलाम फरमाइनि था या रसूल अल्लाह ही उठ तव्हां खे छा थो चवे अब मां जे हितां हलां को जानवर को गधा का बोरिढ बकरी उहा हले मां खणी पंहिंजो कनु ॾियां तव्हां चवंदो बा साईं त वियो चवंदो न चओ चवण में कहिड़ो हर्ज चवंदो हाणे हे बाकुल आहे हाणे बकरीअ ठिकरीअ जी ॻाल्हि थो ॿुधे समझो था पर ये रहमत लिल आलमीन नबी आहे जंहिंखे अल्लाह काइनात लाइ रहमत बणाए मोकिलियो उनखे सभु ज़बानूं अचनि पयूं उन महबूब खे सभु ॿोलियूं अचनि पयूं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कननि मुबारकनि में उठ कुझु चयो साहब अर्ज़ था कनि ईअं नथा चवनि या रसूल अल्लाह अवान जी ॻाल्हि सम्झो था न न छो त उनखे ख़बर आहे हुज़ूर खे दुनिया जूं सभु ॿोलियूं अचनि थियूं चरिंदनि परिंदनि जूं ज़ुबानूं अचनि थियूं छो त अल्लाह करीम महबूब खे पूरी काइनात लाइ नबी बणाए मोकिलियो आहे हज़रत हबीब करीम खे अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह ही छा थो चवे मुंहिंजा हुज़ूर फरमाइनि था